खाक असांजो तकियो हितां खाक वेंदासीं खाई हिते चईं ॾींहं जो चटको जीअं लाबारा लाई हण कोज कुलूब में मन थी अंदर जी अछाई मंगियो ते वादत सिर वाई अला साईं तूं अञा असांजो धणी आऊं त तुंहिंजी आहियां दाई मान सभई गुनाह असांखे ॾींहुं क़यामत जो माफ़ु करे छॾी वरी चईं त खाक असांजो तकियो पर खाक असांजो घर किन हालाणू कयो हेर के असांजा पांदी हली विया पर हिते अॼु इहो नंढको झूपड़ो सो बोरामी मबाए भर हिकिड़े ॾींहुं वेंदो या सा शरीर मां पोइ नहीं रखंदा या क़बर मंझि त मिटी ॿियो खांदो या मर इहो सामायल समर खणी रवानो थिए जेताईं साईं हमर चे पाण सी चईं त चांगा चरी तो चित मजा तूं सभई घोटियो करी तो गॾु जत गॾिजी वेंदा आहिनि जू में तुंहिंजा भञी छॾींदा हॾ पंध ढिगारूं भार घणो तूं सवे कंदे सॾ उते हुर्फ बचाईंदो या हमर साईं चे हिकिड़ो।